सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जन्म थियो असा इंसान थियासीं, पर जीवन असांखे ॿुधाईंदो आहे त असां इंसान थी करे हली रहिया आहियूं या न। जेका उहा मालिक जी रहमत मिली, असां उन ते पूरा उतरी रहिया आहियूं या न। असां जेको कुझु पाए आयासीं उनखे वधाए रहिया आहियूं या पैदा करे रहिया आहियूं। तंहिंजे करे जनम त मालिक जी रहमत मिली, लेकिन जीवन उहो असांखे बनाइणो पवंदो। ऐं जीवन खे हलाइण जे लाइ असांखे सदाई सुजाग रहणो पवंदो। छाकाणि त जीवन में केतिरियूं ई चैलेंजिस ईंदियूं आहिनि। जिंदगी में केतिरा ई चङा ऐं मंदा मौका मिलंदा आहिनि। जिंदगी में केतिरा ई दुख सुख ऐं लाह चाढ़ा ईंदा आहिनि। जिंदगी में केतिरा मौका अहिड़ा बनबा आहिनि जिते खुशियूं गम में बदिलजी वेंदियूं आहिनि ऐं कॾहिं कॾहिं गम खुशी में बदिलजी वेंदा आहिनि। त पोइ सॼी राति तयारियूं हलियूं पए त सुबुह जो राज तिलक थींदो। हर तरफ खुशी हुई ऐं अचानक फरमान निकतो त राज तिलक त सिज उभरण खां पोइ थींदो, पर सिज निकिरण खां अॻु में ई हू अयोध्या जी एरिया छॾे करे बनवास हलियो वञे। यानी हिकदमि उबतो, जिते सभु कुझु मिलण वारो उते टिनि कपिड़नि खां सवाइ कुझु बि न। सचे साईं भक्ति सत्संग कयो पए। हिकिड़ो माण्हू आयो, चए साईं तव्हांजे घर में नींगर जनम वरितो आहे। यानी सचे साईं खे पुटु ॼायो, हर तरफ़ ख़ुशियूं वाधायूं भरियो। ऐं थोरो वक़्तु गुज़रियो, उन ॿार जी बली चाढ़ी वई। यानी जिंदगी जा मौका उहे जल्दी जल्दी बदलबा रहंदा आहिनि। असल चीज हूंदी आहे असां उन मौक़नि खे केतिरो संभाले सघंदा, केतिरो हली सघंदा। तंहिंजे करे जीवन हक़ीक़त में संभार ऐं संभार खां वधि मौक़े ते सुजाग रहण जी जिंदगी हूंदो आहे। त जॾहिं मौक़ो अचे संभाल में, छाकाणि त असल कमाल उहो मौक़े जो रहंदो।